सिंध जो क़ौमी मज़ामती ऐं जमालियाती शाइर गदा हुसैन ख़ासकेली हमेशह लाइ सिंध जे हज़ारे माण्हुनि खे अखियुनि में ॻोढ़ा ॾेई लाॾाणो करे वियो। गदा हुसैन ख़ासकेली जी जनाज़े नमाज़ दरगाह सूफ़ी फ़क़ीर दीदार अली साईं जे अहाते में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, कारकुननि, शाइरनि, अदीबनि, लेखकनि, उस्तादनि, फ़नकारनि, सहाफ़ियुनि, शहरियुनि, सियासी, समाजी, इल्मी, अदबी, मज़हबी, क़ौम परस्त हलक़नि सां गॾु वास्तो रखंदड़ कारोबारी शख़्सियतुनि, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िन ताज जोयो, डॉक्टर नियाज़ कलाणी, जिस्म चेयरमैन अब्दुल ख़ालिक़ जुनेजो, पुनल सारियो, हाशिम खोसो, शाह लतीफ़ राशिद, फ़ैद रज़ा, सिकंदर कोराई, असलम कोरेजो, रज़ा लांगा, अली गुल ख़ासकेली, बख्श अली चांडियो, मोहम्मद हसन फ़िदा ख़ासकेली, मलूक खोसो, ख़ादिम चांडियो, नजम सुरयो, सैयद मुख़्तियार अली शाह, सुभान सोज़ जतोई, वज़ीर फराद सोलंगी, ख़ालिद मेमण, रज़ाक मस्तोई, अब्दुल हक पल, वहीद रज़ाक मस्तोई, आज़ाद इम्तियाज़ खोसो, मीर मुमताज़ मला, हुसैन हमदम लाशारी, लतीफ़ ख़ासकेली, इमरान खोसो, सैयद रियाज़ शाह, इनायत सोज़ ख़ासकेली, मुर्क महबूब ख़ासकेली, लतीफ़ भेण, यासीन सुमरो, अब्बास खोखर, नवीद मला, फ़क़ीर निसार मेमण, ज़ाहिद गुल खोसो, हाजन जावरी, रहमतुल्ला खोसो, जावेद खोसो, बिस्मिल्ला भट्टी, डॉक्टर नूर मोहम्मद पंवर, अनीस मला, यार मोहम्मद मला ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ बैदि मरहूम गदा हुसैन ख़ासकेली खे फ़नकारनि फ़क़ीर ग़ुलाम रब्बानी, फ़क़ीर एजाज़ अली, फ़क़ीर रजब अली, रागी अली हसन ख़ासकेली, फ़क़ीर अताउल्ला बालादी जे सूफ़ियाणे सुंग सां मिटीअ मां हवाले कयो वियो। उन मौक़े ते क़ौमी तहरीक जे अॻुवाणनि, शाइरनि, अदीबनि, फ़नकारनि जो चवणु हो त गदा ख़ासकेली मज़ाहमती शाइरीअ जो अरिड़ो किरदारु हुयो। संदसि शाइरी क़ौम जे नसलनि जी रहबरी कंदी रहंदी। क़ौमी गीत तख़लीक़ करे फ़िक्र सैद खे फहिलायो। गदा जूं कयल क़ौमी ख़िदमतूं सिंध न विसारींदी ऐं तारीख़ में हमेशह अमर रहंदो। हिननि चयो त सिंध जे सक़ाफ़त खाते हमेशह सिंध जे शाइरनि, अदीबनि सां वेसा घातियूं कयूं आहिनि, जंहिंजी मज़मत कयूं था, जॾहिं त पोइरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे।